साईं सदाईं करी मथे सिंध सुकार, साईं सदाईं करी मथे सिंध सुकार, दो समिठा दिलदार आलम सब आबाद करी। इल्म अदब ॾाह ताईं ॾाहप जे सफ़र में लोक सकाफ़ती वरसे जी वारसी लय शुरू कयल ही कुर्ब कचहरी आलमी ओताक में मां आहियां अवां जो मेज़बान ऐं कचहरी जो कारवां आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। सिरणो इल्म अदब ॾाह ताईं ॾाहप जे सफ़र में अॼु पाण गॾु आहियूं ऐं ही ख़ासि प्रोग्राम ख़ुसूसी कचहरी आहे। अॼु चाहियुमि त सरज़मीन सिंध जे हवाले सां अव्हां खे का ख़ासि ॼाण ॾिजे हिन अॼोकी आलमी ओताक में। सिरणो इल्म अदब ॾाह ताईं ॾाहप जे सफ़र में मां आहियां आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। अॼु अव्हां खे अॼोकी हिन ख़ुसूसी कचहरी में पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़ाते मुबारक जो सरज़मीन सिंध सां कहिड़ो ताल्लुक़ आहे इन हवाले सां ख़ासि ॼाण ॾियण जी कोशिशि कंदुसि। दोस्तो, सरज़मीन सिंध सिंध जी तहज़ीब ऐं सकाफ़त दुनिया जी तरक़ी याफ़्ता ऐं सुधरियल तहज़ीब रहंदी आई आहे। उन सिंध जे सरहदुनि ऐं पखेड़ बाबति तारीख़दाननि जा मुख़्तलिफ़ राय आहिनि, जिन मां हिकु राय इहा बि आहे त कंहिं वक़्तु अटकल एशिया खंड जो वॾो हिसो सिंध चवराईंदो हो। पोइ वक़्त सां संदसि सरहदूं वियूं सुकड़ंदियूं। असुल में सिंध जूं हदूं मुख़्तलिफ़ ज़माननि में मट सट पे रहियूं आहिनि। सिरणो सिंध जे हाकिमनि जो कब्ज़ो जंहिं हद ताईं रहियो तंहिं खे उन वक़्तु सिंध चवंदा हुआ। इस्लाम अचण वक़्तु सिंध जी हद उत्तर में झेलम नदीअ जे मुंहं ताईं हुई। एसि ताईं जो कश्मीर जा के हेठियां ज़िला बि संदसि हदुनि में शामिल हुआ। उत्तर खां ओलह ताईं हेलमिन दरिया, ओलह खां ॾखिण ताईं ईरान ऐं हाणोकी सिंध जी सरहद समेत मकरान जे ओलह वारे ॿेट ताईं, ॾखिण में अरबी समुंड ऐं ॾखिण ओभर में कच्छ, राजपूताना ऐं जैसलमेर जे सरहदुनि सां वञी लॻी। उन हिसाब सां ईअं खणी चइजे त हाणोको सॼो पाकिस्तान क़दीम सिंध हो, जंहिंमें अफ़गानिस्तान जो हेलमिन दरिया, भारत जो जोधपुर वारो इलाइक़ो बि शामिल हो। जी सिरणो सन 1843 ईस्वी ताईं सिंध हिकु धार मुल्क हो। क़दीम ज़माने में सिंध हुकूमत जूं हदूं उत्तर में दरियाए झेलम ताईं हुयूं ऐं कश्मीर जा बज़ हेठियां ज़िला बि उन में शामिल हुआ। दोस्तो, उत्तर में दरिया हेलमिंद उन जी हदबंदी कंदो हो ऐं ॾखिण ओलहंदी में संदसि सरहद मकरान जे ओलहंदे में नूर मंशूर ताईं पखड़ियल हुई ऐं ॾखिण में अरबी समुंड हुयुसि ऐं ॾखिण उभरंदे में राजपूताना ऐं जैसलमेर जे रेगिस्तान में किथे वञी थे ख़तम थी। गोया हाणोको समूरो मग़रिबी पाकिस्तान सिंध अंदरि हो। दोस्तो, असां जॾहिं तारीख़ जा वरक़ उथलाईंदासीं त असांजी क़दीम सिंध सां ॿियनि मुल्कनि जीअं अरबनि जा पिणु तिजारती ऐं सफ़ारती लाॻापा क़ाइमु हुआ। सिरणो
अरब वापारी हज़ारे वरह अॻु हिंदुस्तान जे किनारे ताईं ईंदा हुआ ऐं उतां जे वापार ऐं पैदावार खे मिस्र ऐं शाम ज़रिए यूरोप ताईं पहुचाईंदा हुआ ऐं उतां जे सामान खे हिंदुस्तान ऐं हिंदुस्तान जे भर वारनि ॿेटनि चीन ऐं जापान ताईं पहुचाईंदा हुआ। सुहिणो तमद्दुन अरब जे लेखक मुअर्रिख़ डॉक्टर मोसियो लेबान मूजिबि अरबनि जा हिंदुस्तान यानी सिंधियुनि सां तालुक़ात तारीख़ी ज़माने जी इब्तिदा खां आहिनि। जन सभिनी वाक़िअनि मां साबित थिए थो त इस्लाम खां अॻुवारे ज़माने में उहे सिंध जा ई माण्हू हुआ जे पंहिंजे मुल्क जी पैदावार खे अरब जे सामूंडी किनारे ताईं आणींदा हुआ ऐं न उहो त अरब वापारी उन्हनि जी ॻोल्हा में हिंदुस्तान वेंदा हुआ। जंहिं वक़्तु यमन जे बंदरगाह खां हिंदुस्तान ॾांहुं जहाज़ वञणु लॻा त उहो ज़मानो हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे बसत जे तमामु वेझो हो। दोस्तो, हिजरी साल जी शुरूआत खां ई अरबनि जो सरज़मीन सिंध ॾांहुं, छो त उन वक़्तु ख़िते सिंध ऐं हिंद हिकिड़ी ई सरज़मीन जो नालो हो, उन ख़िते ॾांहुं अचणु शुरू कयो हो। जहाज़नि जूं क़तारूं अमान ऐं बहरैन खां निकिरी सिंधु नदीअ ताईं पहुचंदियूं हुयूं। दोस्तो, सिंध ऐं हिंदुस्तान सां अरबनि जा तालुक़ात टिनि रस्तनि सां हुआ, जिन मां हिकु बरी ऐं ॿ बहरी। बरी रस्तो कारवाननि जे ज़रिए समरकंद, दमश्क ऐं बगदाद यानी मशरिक़ जे वॾनि शहरनि खां थींदो ईरान ऐं कश्मीर लंघी सिंध में पहुचंदो हो। जेके वापारी बहरी सफ़र पसंदि कंदा हुआ उहे ईरानी नार जे बंदर सेरान वग़ैरह खां या अरबुस्तान खां थी ॻाढ़े समुंड जे बंदरगाहुनि ख़ासि करे अदन खां रवाना थींदा हुआ। के ॿेड़ा बलोचिस्तान जे बंदरगाह तेज़ में लही पवंदा हुआ या वरी अॻिते वधी सिंध जे बंदरगाह देबुल ॾांहुं हलिया वेंदा हुआ। पोइ अॻिते वधी गुजरात ऐं काठियावाड़ जे बंदरगाह थाना यानी बम्बई ऐं खंभाइत हलिया वेंदा हुआ। दोस्तो, हुज़ूर सरवर कौनैन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी विलादत जो जॾहिं तज़किरो निकिरे थो त 20 अप्रैल 571 हिजरी में पैगम्बर आख़िरुज़्ज़मान रहमतुल लिल आलमीन हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मक्के मुअज़्ज़मा में आलम दुनिया में जलवगर थिया। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मौजिज़े शकुल कमर यानी चंड खे 2 टुकड़ा करण खे कैलेक जे राजा सामरी ज़ैमुरन ऐं कुनूज जे राजा भोज ॾिठो हो। सामरी पैगम्बर आख़िरुज़्ज़मान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़ियारत करण जे इरादे सां तख़्त ऐं ताज पंहिंजे वली अहद खे सुपर्द करे हिजाज़ ॾांहुं रवानो थियो, पर वाट ते यमन वटि वफ़ात कयईं। राजा भोज नजूमिन खां मौजिज़े जो हाल पुछियो, जन उन खे शहनशाह अरब व अजम जे ज़ुहूर जी ख़बर ॾिनी हुई। इस्लाम अरबनि जे काहुन खां अॻु ज़ुहूर कुदसीअ जे नूर जा किरणा सरज़मीन सिंध ताईं पहुची चुका हुआ। यानी ख़बर पई त चंड खे 2 टुकड़ा करण आका अलैहिस्सलातु वस्सलाम जन जॾहिं मौजिज़े शकुल कमर ॾेखारियो त उहो चंड 2 टुकड़ा थियण वारो मौजिज़ो सरज़मीन सिंध में ॾिठो वियो हो। दोस्तो, सिंध जे अज़ीम मुहद्दिस मुहक़िक़ ऐं फ़क़ीह आलिम मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे किताब में लिखियो आहे त 19 साल यानी सन 10 हिजरी फरवा बिन उमरुल जज़ामी इस्लाम क़बूल कयो हो। हू रूम जे बादशाह जे तरफ़ां शाम मुल्क जे इलाइक़े बल्का जो आमिल हो। हुन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ख़िदमत में पंहिंजे इस्लाम क़बूल करण जो इत्तला मोकिलियो। ख़त सां गॾु हुन कुझु शयूं तोहफ़े तौरु मोकिलियूं।
सरणो उन जेके तोहफ़े तौरु शयूं मोकिलियूं हुयूं उन्हनि में फ़िज़ा नाले कारो किन अछो कलर बि लिखियो आहे, कारे या अछे रंग जो खच्चर, ज़र्फ़ नाले घोड़ो या फूर नाले हुमार, सुंदुस जी हिकु कुबा जंहिं ते सुनहरी कमु थियल हो ऐं उन्हनि खां सवाइ ॿिया केतिरा ई कपिड़ा ऐं शयूं शामिल हुयूं। पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहे तोहफ़ा क़बूल फ़रमाया। फ़रवा मुसलमानी जी हालत में वफ़ात कई हुई। दोस्तो, मथी रवायत में सुंदुस जी कुबा जो ज़िक्र आयो आहे जेको मूं अव्हां खे ॿुधायो। लफ़्ज़ सुंदुस क़ुरान करीम में बि 3 जायुनि ते आयो आहे। सूरतुल कहफ़ जी 31 आयत में, सूरह दुखान जी 53 आयत में ऐं सूरह दहर जी 21 आयत में। सरणो आम तरह सुंदुस जी माना सुठो रेशमी कपिड़ो कई वेंदी आहे। अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह पंहिंजे किताब में उन लफ़्ज़ खे गैर अरबी लफ़्ज़नि जी फ़हरिस्त में शामिल कयो आहे। हू चवे थो त सुंदुस फ़ारसी में सन्हे रेशमी कपिड़े खे चवंदा आहिनि। लैस जो कौल आहे त अहले ज़ुबान अदीबनि ऐं मुफ़स्सिरनि में उन लफ़्ज़ जे मुअर्रब हुजण में को बि इख़्तिलाफ़ नाहे। शेज़ला वरी उन खे हिंदी याने सिंधी लफ़्ज़ छॾे थो त सुंदुस जो लफ़्ज़ सिंधी ज़ुबान जो आहे जेको मुअर्रब आहे ऐं कलाम पाक में अल्लाह ताला बयानु फ़रमायो। सुंदुस माना सुठो रेशमी कपिड़ो, जंहिं जो ज़िक्र कलाम मुक़द्दस में मिले थो। सरणो मुअर्रब उन लफ़्ज़ खे चयो वेंदो आहे जेको ॿियनि ज़ुबानुनि मां अरबी में दाख़िल थियो हुजे। अल्लामा सुयूती जी हिन इबारत मां ज़ाहिर थिए थो त हीउ लफ़्ज़ मुअर्रब आहे, सिंधी आहे। सिंध ऐं हिंद हिकिड़े ई ख़िते जो नालो हो। सिंधी चऊं या हिंदी चऊं ॿई बराबरि थींदा। इन्हीअ करे असां चई सघूं था त लफ़्ज़ सिंधियुनि जी मुअर्रब सूरत सुंदुस आहे। मौजूदा दौर जे मुहक़िक़नि जी बि इहा राय आहे त सुंदुस सिंधियुनि जी मुअर्रब सूरत आहे। हक़ीक़त में सिंधियण या सिंधियुनि सिंध जे सन्हे ऐं नरम कपिड़े मलमल खे चयो वेंदो हो। जी सरणो, सिंधियुनि सिंध जो उहो नरम कपिड़ो जंहिंखे पाण मलमल चऊं था, ॿाहिरिनि मुल्कनि में तमामु घणो पसंदि कयो वेंदो हो। सिंध उन कपिड़े खे सिंध जी निस्बत सां सॼो ई सिंधियुनि वेंदो हो। लफ़्ज़ सिंधियुनि तौरेत में बि आयो आहे ऐं अहदनामे जदीद में मिले थो। यूनानी ऐं बाबली ज़ुबानुनि में बि इहो ई लफ़्ज़ मिले थो। सरणो इन मां मालूम थियो त पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जंहिं कुबा यानी चादर जो हदियो क़बूल फ़रमायो, उहा सिंध जे सन्ही ऐं उम्द कपिड़े मां ठहियल हुई। सरणो पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी मुबारक में ॿियनि आम मौक़नि ते बि सिंध जे सूखड़ियुनि खे इस्तेमालु करण जो ज़िक्र मिले थो, जेके पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं सहाबे किराम वापराईंदा हुआ। कुझु शयुनि जो ज़िक्र अव्हां सां कजे थो हिन कचहरी आलमी उताक में। दोस्तो, सुंढ सिंध जे हिकु राजा पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾांहुं सिंध जी सुंढ जो तोहफ़ो मोकिलियो हो, जंहिंमां पाण खाधाऊं ऐं कुझु सहाबे किराम खे खारायूं। उनखां सवाइ सिंध जा ॿिया वखर ऐं केतिरनि शयुनि जो अहवाल पिणु हदीस ऐं आसार मां मिले थो, जीअं सिंध जो काफूर, सिंध जो ऊद, सिंध जो मुश्क, सिंधु दरियाह जी मच्छी, सिंध जो मोर पखी, सिंध जो अंब, सिंध जो लीमो, सिंध जो उठ जंहिंखे उतां जा अरब बाला चवंदा हुआ, संदन वटि पहुता हुआ ऐं ज़िंदगीअ जे ॾिहाड़नि में उन मां ज़ाहिरी तौरु लुत्फ़ अंदोज़ पिणु थिया हुआ।
दोस्तो, सिंध जी जुती। सिंधियुनि जे मज़ाज मुताबिक़ सिंध जी ठहियल जुतीअ जो पिणु अहादीस मां ज़िक्र मिले थो, जा पाण सॻोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे पेरनि में पहिरींदा हुआ। सुहिणो, सिंध यानी उन वक़्तु सिंध ऐं हिंद हिक ई सरज़मीन जो नालो हो। ॿाहिरीं दुनिया सां गॾु अरबनि जे अंदरि असांजी हिन सरज़मीन ऐं सिंध जूं तरारूं तमामु घणो मशहूरु हुयूं। अरब ऐं अजम जा वापारी ख़रीद करे संदन अरब रियासतुनि में विकिरो कंदा हुआ। अयाम जाहिलियत जी शाइरीअ मां हिंदी तलवारुनि जी तारीफ़ जो पतो पइजी सघे थो। हज़रत कअब इब्न ज़ुहैर रज़ी अल्लाह ताला अन्हु जो हिकिड़ो शेर मिले थो। उहो यानी हज़रत कअब इब्न ज़ुहैर रज़ी अल्लाह अन्हु अरब जे मशहूर शुअरा में शुमार थींदो हो त इस्लाम क़बूल करण वक़्तु हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे शान में हिकु क़सीदो चयो हो। तंहिं मां पिणु सिंध जे तरारुनि जो ज़िक्र मिले थो। इन रसूल सईफ़ युस्तदाउ बिही मुहन्नदुम मिन सुयूफिल्लाह मसलूल। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दस्ते ख़ुदा जी निकतल हिंदी तलवार आहे जंहिं मां रोशनी निकिरे थी। सुहिणो, सुंदुस जे हवाले सां सिंध जे मलमल जो ज़िक्र थी चुको आहे, जंहिंजो क़ुरान करीम जे मुख़्तलिफ़ आयतुनि में बि ज़िक्र अचे थो त सिंध जो कपिड़ो सिंध जे कपिड़े खे अरब सबाते ज़तिया या सयातु सिंधिया चवंदा हुआ। ही सिंधियुनि जो मख़सूस लिबास हो जो अरब शौक़ सां पाईंदा हुआ। उनखां सवाइ सिंध जूं लुंगियूं ऐं चादरूं अजरक पिणु घणियूं इस्तेमालु कयूं वेंदियूं हुयूं, जिन खे अरब मुसंदा यानी सिंध जी सूखड़ी करे छॾींदा हुआ। ही शयूं सिंध जा वापारी वञी यमन ऐं मके मदीने जे बाज़ारुनि में खपाईंदा हुआ। सुहिणो, किन रवायतुनि मां इहो मालूम थिए थो त बीबी आयशा सिद्दीक़ा उम्मुल मोमिनीन रज़ी अल्लाह अन्हा पंहिंजे बदन ते सिंध जा ओढ़ियल कपिड़ा ओढ़ींदी हुई। लिसानुल अरब जे मुसन्नफ़ बि लिखियो आहे त हज़रत अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह अन्हा बाबति हदीस में वारिद आहे त ॾिसण वारे संदसि जिस्म ते 4 सिंध जा कपिड़ा ॾिठा। वफ़ी हदीस आयशा रज़ी अल्लाह अन्हा इन्नहु रअय अलैहा अरबअतुन अस्वाब सिंधिया। घणो करे उहे 4 कपिड़ा शलवार, कमीस, रओ ऐं वॾी चादर हूंदा जेके अरब औरतूं पाण खे ढकण लाइ इस्तेमालु कंदियूं हुयूं। जीअं क़ुरान करीम में बि उन जो ज़िक्र मिले थो सूरह अहज़ाब जे अंदरि, जंहिंजो तर्जुमो आहे त ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे घर वारनि, पंहिंजे नियाणियुनि ऐं मोमिननि जे औरतुनि खे चयो त पंहिंजे मथां चादरूं ओढ़ीनि। सुहिणो, सिंधी कुकुड़। तारीख़दान इब्ने खलदाज़बा, इब्ने फ़क़ीह हमदानी ऐं जाहिज़ दुजाजु सिंधिया सिंधी कुकड़ जो ज़िक्र कयो आहे। जेसिताईं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं सहाबा किराम जे सिंधी कुकड़ जो गोश्त खाइण जो सवालु आहे त अहादीस में चिटाई लॻी पई आहे। जीअं बुख़ारी ऐं मुस्लिम में हज़रत अबू मूसा अशअरी रज़ी अल्लाह अन्हु खां रवायत आहे त इन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अकल लहम दुजाज व फिल हदीस दुजाज सिंधी। सुहिणो, जॾहिं पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इस्लाम जी तबलीग जो ऐलान कयो त उन वेरे सिंध मां टोलनि जा टोला इताअत गुज़ारी जा पैगाम खणी हिजाज़ रवाना थींदा हुआ। अहिड़ो हिकु सिंध वारनि जो जथो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में पहुतो ऐं इस्लाम क़बूल कयाऊं। उन टोले पुॼाणा अञा 3 ॾींहं ई मस थिया जो पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिन दुनिया मां ज़ाहिरी तरह विसाल फ़रमायो।
सणो अबू हाशिम अब्दुल्लाह बिन मुहम्मद बिन अली बिन अबी तालिब ॿुधायो उनखे संदसि ॾाॾे हज़रत अली उल मुर्तज़ा शेर ख़ुदा करमल्ला वजहूजन ॿुधायो जंहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां ॿुधो मुंहिंजे आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त मूं वटि मदीने में हिकु ई ॾींहुं इताअत ऐं फरमाबरदारी जो पैगाम खणी अची ॿ टोला पहुचंदा तन में हिकु सिंध वारनि जो ऐं ॿियो अफ्रीका वारनि जो हूंदो। बसि उन जे 3 ॾींहंनि बैदि मां यानी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण ॾांहुं इशारो फरमायो त उहे अफ्रीका ऐं सिंध वारनि जो टोलो जीअं मूं वटि पहुचंदा त बिल्कुलु उन जे 3 ॾींहंनि खां पोइ मां रसूलुल्लाह हिन दुनिया मां लाॾाणो कंदुसि। त सुहिणो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं बि उदास थींदा हुआ त पंहिंजनि असहाबनि सगोरनि सां गॾु जबल जी चोटीअ ते चढ़ी वेंदा हुआ ऐं सरज़मीन सिंध तरफ़ मुंहुं करे थधा साह खणंदा हुआ त मूंखे सिंध जे सरज़मीन खां मुहबत ऐं ख़ुलूस जी ख़ुशबू थी अचे। अल्लामा मुहीउद्दीन तिबरी मूजिब हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि हिकु अछो कुकुड़ हूंदो हो ऐं असाब सगोरा निमाज़ जे वक़्तनि खे मालूम करण लाइ सहर में उहो कुकुड़ साण खणंदा हुआ। यकीनन उहो कुकुड़ सिंधी कुकुड़ हुयो। सणो हिकु कौल मूजिब सिंध जी उहा सरज़मीन आहे ही सिंध जिते ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मुहम्मद करीम रऊफ़ुर रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पिणु क़दम बोसी कई आहे। हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हमेशह जज़ीरा नुमा अरब जे उभरंदे किनारे ते लॻंदड़ तिजारती मेलनि में शरीक थींदा हुआ ऐं हिकु साल पाण सुहारनि हज़रत मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उतां खां अॻिते सफ़र करे सिंध जे कंहिं तिजारती मेले में तशरीफ़ आवरी फरमाई हुई। सुहिणो सिंध कहाणी अंदरि हिकु दीवान लेखक केवल आर मलकाणी लिखे थो त जत यानी सिंधी छो त जत सिंध जो आहे ऐं उहे उन वक़्तु अरब में रहंदा हुआ जॾहिं पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी बहसत थी। हू लिखे थो त जत पंहिंजी सेंध मथे जे विच मां कढंदा हुआ जंहिंजो नमूनो पैगम्बर आख़िर ज़मान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तमामु घणो वणंदो हो ऐं पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन पिणु विचां सेंध कढंदा हुआ। दोस्तो पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घरू ख़िदमतगारनि में हिकु सिंधी ख़िदमतगार बि हुई जंहिं हिकु दफ़े उम्मुल मोमिनीन हज़रत आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा जो इलाज सुती फ़क़ीअ रस्ते कयो हो। हज़रत आयशा जे हुजरे जे दरवाज़े ते सणो पर्दा टंगियल हूंदा हुआ। जीअं अॼुकल्ह रवाजु आहे पंहिंजे घर जे दरवाज़े ते पाण पर्दा टंगींदा आहियूं। किताबनि में अचे थो त उम्मुल मोमिनीन अम्मा आयशा सिद्दीक़ा जे हुजरे जे दरवाज़े ते पर्दा टंगियल हूंदा हुआ। उन्हनि ते छुर जो कमु थियल हो। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा खे हुकुम कयो त ही पर्दा लाहे फाड़े विहाणनि जूं छहूं ठाहियो वञनि ऐं पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुकुम मूजिबि ईअं ई थियो। उहे कपिड़ा जन मां पाण सगोरन जे हुकुम सां विहाणनि जूं छहूं ठाहियूं वियूं हुयूं। यकीनन उहे कपिड़ा सिंध जे कारीगरनि जा ठहियल हुआ। दोस्तो सिंध जो नामवर मुहक़िक़ डॉक्टर मेमन अब्दुल मजीद सिंधी लिखे थो त हकीम माणिक सिंधी बगदाद में हारून रशीद जो कामयाब इलाज कयो हो। हारून रशीद खेसि बगदाद जे शफ़ाखाने जो नाज़िमुल उमूर मुक़ररु कयो। माणिक सिंधी उहो सिंधी हकीम हो जंहिं हज़रत उम्मुल मोमिनीन बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा जो इलाज करण जो शरफ़ हासिल कयो हो ऐं हू ताबई बुज़ुर्गनि मंझां हुयो। दोस्तों तफ़सीली रवायत अल्लामा मुफ्ती अब्दुर्रहमान ठटवी इन रवायत बाबति पंहिंजे किताब जे अंदरि लिखे थो। मथे सिंध सुकार अल्लामा उस्तादुल उलमा शेख़ तफ़सीर उल हदीस मुफ्ती अब्दुर्रहमान ठटवी जो
ताज़ो किताबु छपियो आहे जेको मूं फ़क़ीर जे कुतुबखाने में मौजूदु आहे। उन में हुन लिखियो आहे त सहाबे किराम जे दौर में हज़रत आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा पंहिंजी हिक बानीअ खे मुदब्बिरा बणायो, जंहिंजो मतिलबु आहे त हज़रत आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा जी वफ़ात बैदि बानी आज़ादु थी पवंदी। उन मुदब्बिरा हज़रत आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा ते जादू करायो हो त जीअं उहा मरी वञे त आउं आज़ादु थियां। हिक भेरे बीबी साहिबा खे तकलीफ़ पैदा थी पई त पंहिंजो बाक़ाइदा इलाज करायो, मगर को बि फ़ाइदो न पियो थिए। मुफ़्ती अल्लामा अब्दुर्रहमान ठटवी लिखनि था त उन ज़माने में हिकु सिंधी हकीम मदीने पाक पहुतो, जेको ज़ाहिर आहे त मुस्लमान हो, छो त हरमैन शरीफ़ैन में काफ़र जी दाख़िला ममनू आहे। जीअं त हदीस शरीफ़ में आहे, लिहाज़ा उहो हकीम सिंधी मुस्लमान हो। उनखे हज़रत उम्मुल मोमिनीन बीबी आयशा सिद्दीक़ा जी तकलीफ़ जो ॿुधायो वियो त उन हकीम ॻाल्हि ॿुधंदे ई चयो त अम्मा साइण ते जादू थियल आहे। सरणो अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा खे ख़बर पई त पाण हैरान थी चयूं त मूं ते जादू केरु कंदो। उन हकीम ॿुधायो, जेको सिंधी हो, त उहा औरत जंहिं अम्मा साइण ते जादू कयो आहे, हिकु घर ॾांहुं इशारो कंदे उन हकीम चयो त इहा औरत हिन वक़्तु इन साम्हूं वारे घर में वेठी आहे ऐं उन औरत जे कच्छ में नंढड़ो ॿारु आहे, जंहिं हिन वक़्तु उन जे कपिड़नि ते पेशाब कयो आहे। माण्हू मोकिले उन मुदब्बिरा खे घुरायो वियो। उहा बानी जॾहिं आई त वाक़िब उन घर मंझां निकिती, जंहिंजे कच्छ में कंहिंजो ॿारड़ो खयल हो ऐं उन औरत जे कपिड़नि में उन ई ॿार जे पेशाब जा निशान बि मौजूदु हुआ। उन औरत खां हिन हरकत बाबति सॼी ॻाल्हि पुछा कई वई, जंहिं वाक़िब जादू करण जो एतिराफ़ कयो, जंहिं बैदि बीबी साहिबा उन औरत खे आज़ादु करे छॾियो। राति जो निंड में हज़रत बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा खे हुकुम मिलियो त 3 खूहनि जो पाणी जमा करे उन सां वहां गुस्ल करियो त तव्हांखे शिफ़ा मिलंदी। सिणो हज़रत अबू क़तादा अंसारी खां 3 खूहनि जो पाणी घुरायो वियो ऐं उन मां अम्मा साइण गुस्ल करे शिफ़ा हासिल कई। किताब बयाज़ हाशमी में ही रिवायत जीअं जो तीअं मौजूदु आहे। सिणो हिन मां मालूम थियो त उहो हकीम ताबई हो ऐं हुन मथे बयानु कयल समूरे वाक़े मंझां हर साहिब अक़ल सम्झी सघे थो त सिंध जा हकीम वॾा हाज़िक, पंहिंजे फ़न जा माहिर ऐं नुक़्ते संज हुआ। दोस्तो, जॾहिं पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दावत ऐं तबलीग शुरू कई त सिंध जे माण्हुनि खुली दिलि सां इस्लाम क़बूल कयो ऐं आख़िरी पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो साथ ॾिनो। हदीस जे किताब जामे तिरमिज़ी जे अबवाबुल अमसाल में आहे त हिक भेरे हज़रत इब्ने मसूद रज़ियल्लाहु अन्हु पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु बीठल हिकु माण्हू ॾिसी चवणु लॻो त साईं, ही त ज़ुत असुल में यानी महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन माण्हूअ जे हवाले सां इहो इशारो हो त साईं, ही त सिंधी लॻी रहियो आहे। इन मां साफ़ ज़ाहिर आहे त सिंधियुनि इब्तिदा में ई इस्लाम क़बूल कयो हो, जो संदन पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि अचण वञण थींदो हो। सरणो इल्म अदब ॾाह ताईं ॾाहप जो सफ़र आलम ओताक में अवां गॾायो ऐं मां आहियां अवां जो आलम ओताक जो प्रोग्राम पेशकार कचहरी जो कारवां आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। अॼु अवां खे ॼाण ॾेई रहिया आहियूं पाण सगोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं सिंध। दोस्तो, अल्लामा इब्न हजर अस्कलानी पंहिंजे किताब अल असाबा फ़ी मअरिफ़तुस सहाबा में लिखे थो त हज़रत पीर ज़तन सिंधी, जेको हिकु माहिर तबीब हो, ही पहिरियों सिंधी आहे जंहिं इस्लाम क़बूल कयो।
हिन ई दौर में यमन जे हिक ईरानी हाकिम बाज़ान इस्लाम आंदो हो। हाकिम जी रयत में यमन जा सिंधी बि जेके इस्लाम में दाख़िल थिया हा, जन मंझां हिक वॾे आलिम अबू मशर जो ज़िक्र पिणु अव्हां सां ज़रूरु कबो। त सजणो, पाण सगोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिंधियुनि खे सुठे नमूने सुञाणंदा हुआ। जॾहिं निजरान जा ईसाई नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मिलण आया, सो हू अञा मस्जिद नबवी वटि बीठा ई हुआ त पाण फरमायूं, ही केरु आहिनि? ईअं थो लॻे ॼण सिंधी माण्हू हुजनि। दोस्तो, मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे बयाज़ में सिंधियुनि जे वफ़द जो ज़िक्र कयो आहे। उन में पाण हज़रत अली मुर्तज़ा शेर ख़ुदा जी रवायत बयानु कई अथऊं त हिकु ॾींहुं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि ॿ वफ़द आया, हिकु अफ्रीका वारनि जो ऐं ॿियो सिंधियुनि जो, जन इस्लाम क़बूल कयो। सॼणो, इहो ई ज़िक्र मूं अव्हां सां मथे शेयर कयो आहे। दोस्तो, पाण सगोरा ऐं सिंध अरबनि में जहिड़ी तरह ॿियनि आम शयुनि जो रवाज मिले थो, उन आम शयुनि जे रवाज जो ज़िक्र कसरत सां मिले थो, साॻी तरह सिंध सुहारी जे कपिड़े खे पिणु तमामु घणी अहमियत हुई। इन सिलसिले में मुख़्तलिफ़ मुअर्रिख़नि सिंध जे कपिड़े जी तारीफ़ बयानु कई आहे। सजणो, अरबो हिंद अहदे रिसालत में जो मुसन्निफ़ काज़ी अतहर मुबारकपुरी लिखियो है त अरब में सिंध के बने हुए ख़ास किस्म के कपड़ों को मुसंदा और मुसंदिया कहते थे और उनका इस्तेमाल भी आम था। आमतौर पर उनकी चादरें बनती थीं और चूँकि ये कपड़ा हिंदुस्तान से पहले यमन जाता था, इसलिए उनको बुर्दे यमानी भी कहते थे। यानी बुर्दे यमानी जेको हुयो उहो सिंध जो कपिड़ो हो, यमन जे वापारियुनि जे ज़रिए अरब में पहुचंदो हो। दोस्तो, क़ुरान मजीद में सिंध ऐं हिंद जे मुख़्तलिफ़ शयुनि जा नाला शामिल हुअण बाबति अल्लामा काज़ी अतहर मुबारकपुरी लिखियो है त कुरान और हदीस में बहुत से हिंदुस्तान में बोले जाने वाले यानी हिंदो सिंध में इस्तेमाल होने वाले अल्फाज पाए जाते हैं। कुरान मजीद में काफूर, जंजबील, सजणो, सिंध अंदर हिन वक़्तु ताज़ी जंजबील खे पाण अदरक ऐं ख़ुश्क थियण यानी सुकी वञण खां पोइ उनखे सुंड सॾींदा आहियूं, ही उन जो ज़िक्र करे थो। उन सां गॾोगॾु लिखे थो त मुश्क यानी मोश्का वग़ैरह हिंदुस्तानी अल्फाज हैं। मुश्क जेको हरण जे दुन में पैदा थिए थो, उहो हरण जंहिं हज़रत आदम अलैहिस्सलाम जो दीदार कयो हो ऐं उन दीदार खां मुअत्तर थियण खां बैदि दीदार करण खां बैदि विरिया हुआ त उन्हनि जे जिस्म में ख़ुशबू पैदा थी हुई ऐं उहो हरण यकीनन उन सरज़मीन सिंध जो हरण हो, छो त हज़रत आदम अलैहिस्सलाम जा क़दम सरज़मीन सिंध ते लॻा हा ऐं सिंध मञा पाण 40 प्यादल हज फरमाया हुआऊं। उहा ई सरज़मीन सिंध आहे जेका जन्नत जे नेमल बदल हज़रत आदम अलैहिस्सलाम जन खे मिली हुई। सजणो, अरब में सिंध जे शयुनि जे आम वाहिपे बाबति साॻियो ई लेखक मुबारकपुरी लिखे थो त सिंध से सिंधी कपड़े, सिंधी मुर्गी, पाला ऊँट जिसकी नस्ल से अरब का मशहूर बख्ती ऊँट होता था, मंदल से ऊद हिंदी, बरोस से बड़ोची नेज़े और उसके बांस, खम्भायत और सुंदान से न्याले कम्बाया यानी खम्भायत के जूते और नार जेल, थाना से उम्दा कपड़े और इसी तरह मुख्तलिफ मकामात की मुख्तलिफ चीज़ें अरब में जाया करती थीं, जिनसे मालूम होता है कि सिंध व हिंद की काफ़ी मरूफ अशिया हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम और उनके सहाबे किराम इस्तेमाल फरमाया करते थे। सजणो,
पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत वक़्तु अरब रियासतुनि में सिंधियुनि जी आबादी बाबति तारीख़ जे वरक़नि खे असां जॾहिं गहराई सां मुतालियो कंदासीं त सिंधी माण्हुनि वटि इस्लामी पैगाम को पहिरीं सदी हिजरी जे आख़िर में मोहम्मद बिन क़ासिम जे सिंध अचण खां पोइ कोन पहुतो हो, पर आका करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत बासादत वारे वक़्त में बि सिंधी क़ौम पंहिंजे कारोबारी ताक़त जे आधार ते अरब रियासतुनि जे अहम शहरनि में खीमा खोड़े वेठल हुई ऐं उन्हनि जी रियासत में ॻोठनि जा ॻोठ तोड़े शहर क़ाइमु हुआ। दोस्तो, असां जॾहिं जाइज़ो वठूं था त पतो पवे थो त पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत 571 में थी ऐं उन अरसे जे 2 सालनि बैदि 575 में यमन ते कब्ज़ो कयो वियो हो। यमन ते इहा चढ़ाई मसरूक बिन अबरह कई हुई, जंहिंजे पीउ अबरह तरफ़ां पंहिंजी हुकूमत जे दौर में पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत खां 55 ॾिहाड़ा अॻु हाथियुनि जे लश्कर सां काबे करीम ते हमिलो कयो वियो हो। सिरणो, असां वटि आम तरह चयो वेंदो आहे त मोहम्मद बिन क़ासिम जे अचण खां अॻु सिंधी माण्हू, ख़ासि करे सिंधी क़ौम, अरबनि जे तमदुन ऐं सक़ाफ़त खां अणवाक़ुफ़ हुई, पर इन ॻाल्हि खे असांजनि तारीख़दाननि रद्द कयो आहे। इस्लाम जी तबलीग खां अॻु में ई सिंध जा के माण्हू ऐं ज़ातियूं कबीला अरबुस्तान जे किन इलाइक़नि में लॾे पलाणे वञी वेठा हुआ। उन्हनि ज़ातियुनि मां जत ऐं मैद क़ाबिल ज़िक्र आहिनि, जिन खे अरबीअ में ज़ुत कोठियो वियो। इन क़ौम जा केतिरा ई माण्हू सिंध मां लॾे वञी यमन में वेठा हुआ। इराक़ जे ॾाखिणे पासे तरफ़ हीअ क़ौम अञा ताईं आबाद आहे। यमन खां पोइ अरब जे जुदा जुदा इलाइक़नि में फहिलिजी विया हुआ। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में जत क़ौम जा के माण्हू मदीने मुनव्वरह में रहंदा हुआ। हिकु रवायत मूजिबि हिकु मुस्लमान जत तबीब हज़रत बीबी आयशा सिद्दीक़ा जो इलाज कयो हो। हुननि जूं ख़ासि शयूं अरब में राइज ऐं मशहूरु थी वियूं हुयूं। मसलन, जतनि में वारनि कतरण जो हिकु ख़ासि क़िस्म आहे जेको अरब में राइज थी वियो हो। हू ख़ासि क़िस्म जा कपिड़ा बि तयारु कंदा हुआ जेके अरबनि जे बाज़ारुनि में विकिणंदा हुआ। हुननि जा के साज़ ऐं सिंधी राग बि अरब दुनिया में मशहूरी माणे चुका हुआ। सिरणो, यादि रहे त पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत खां अॻु ईरानी बादशाह अबरह जे लश्कर ज़रिए काबे ते हमले वक़्तु ईरान वारनि जो इहो इब्तिदाई दौरु हुयो, जंहिं दौरान बलोचिस्तान, सिंध ऐं सरादीप वारा इलाइक़ा ईरानी हाकिमनि जे कब्ज़े हेठि आयल हुआ। तारीख़ी हक़ीक़त मुताबिक़ जॾहिं यमन ते कब्ज़ो थियण बैदि साबिक़ हुक्मरान सैफ़ बिन ज़ी यज़न ईरान जे बादशाह किसरा नौशेरवां खे कब्ज़े बाबति अहवालु ॿुधायो त उन खां उस पुछियो त तुंहिंजे मुल्क यमन ते कंहिं कब्ज़ो कयो आहे, हबशिन या सिंधिन? सैफ़ चयो त बादशाह, असांजे मुल्क ते अजनबी माण्हुनि कब्ज़ो कयो आहे। किसरा खां उस पुछियो त कहिड़ा अजनबी, हबशी या सिंधी? त सैफ़ जवाब में वराणियो त सिंधी न, पर हबशी ग़ालिब थी विया आहिनि। दोस्तो, बादशाह जे इन गुफ़्तगू मां इन ॻाल्हि जो चिटो सबूत मिले थो त सिंधियुनि ऐं अरबनि जा उन दौर में एतिरा त वास्ता हुआ जो यमन ऐं उन जी वेझड़ाई में ताक़तवर सिंधी माण्हू एॾे वॾे अंग में मौजूदु हुआ जो बादशाह खे ख़तरो हो त उहे बि मुल्क ते कब्ज़ो करण जेतिरी सघ रखनि था। तॾहिं त हुन हबशिन सां गॾु सिंधी माण्हुनि जो पिणु ज़िक्र कयो हो। सिरणो, इल्म अदब ॾाह ताईं ॾाहप जो सफ़र आलमी ओताक में मां आहियां आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। अॼु इल्मी अदबी ऐं तारीख़ी सक़ाफ़ती सफ़र में अवां सां मूं ज़िक्र कयो आहे सरज़मीन सिंध जो, पाण सॻोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं सिंध। दोस्तो, ॾिठो वञे त सिंधी जत, जंहिंखे पाण ज़ुत अरबी सॾनि था, पाण पढ़ूं पिया अरबनि वटि हज़रत नूह अलैहिस्सलाम जा
जी दोस्तो, उहे सिंधी जत हज़रत नूह अलैहिस्सलाम जो औलाद आहिनि, नूह अलैहिस्सलाम जा पोटा आहिनि, नूह अलैहिस्सलाम जी पोटाण में आहिनि। ऐं उहे सिंधी यानी पैगम्बर, उहो पैगम्बर जंहिंखे सानीअ आदम सॾिजे थो। ऐं वेंदे वेंदे आख़िर में हिकु ख़ासि ॻाल्हि, अहम ॻाल्हि, काराइती ॻाल्हि, सुहिणो, जेके अरब में कबीला रहंदा हुआ उन्हनि में ज़ुतनि सां गॾु हिकिड़ो कबीलो असावरा बि रहंदो हो। हिंद ऐं सिंध जे 7 क़ौमी कबीलनि में असावरा बि शामिल हो। उन्हनि असावरा कबीले जे माण्हुनि अहद रिसालत दौरान हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे दौर में यमन ताईं साहिली पट्टी में आबादी अख़्तियार कई हुई। ऐं दोस्तो, उन्हनि असावरा कबीले मंझां हिकु मरूफ़ मशहूर सहाबी हज़रत सलमान फ़ारसी रज़ियल्लाहु अन्हु बि आहे। हिकु कौल इहो बि आहे त हज़रत सलमान फ़ारसी रज़ियल्लाहु अन्हु सिंधी क़ौम जे कबीले असावरा जी औलाद मंझां हो। बाद में असावरा कबीले अंदरि वॾा वॾा उलमाए हक़ ऐं रिजाल इस्लाम पैदा थिया। इन ई कबीले में मुतज़िली आलिम मूसा बिन सयार असवारी पिणु पैदा थियो, जंहिं जे बारे में मरूफ़ मुअर्रिख़ जाहिज़ जो चवणु आहे त हू दुनिया जे अजाइब मंझां हिकु हो ऐं हिकु ई वक़्तु अरबी तोड़े फ़ारसी ज़ुबाननि ते उबूर हुयुसि। संदसि मजलिस में साॼे पासे खां अरब ऐं खाॿे पासे अजमी पारसी वेहंदा हुआ। जॾहिं हू कलाम पाक जी का बि आयत पढ़ंदो हो त अरबनि ॾांहुं मुंहुं करे अरबी ज़ुबान में ऐं अजमिन ॾांहुं मुंहुं करे फ़ारसी ॿोलीअ में तफ़सीर बयानु कंदो हो। सुहिणो ही हुयो मुख़्तसर ज़िक्र पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं सिंध जो। इन्हीअ ते आजिज़ रहमतुल्लाह लाशारी आलमी उताक जे हिन पस मंज़र में अव्हां खां मोकिलाईंदो। अव्हां जा वेंदे वेंदे आख़िर में कुर्ब भरिया कमेंट ऐं प्यार भरिया पैगाम ज़रूरु शामिल कबा। ख़ासि ॼाण ऐं मालूमाती प्रोग्राम हो, इन जे करे मूं प्रोग्राम जे विच में कंहिं बि क़िस्म जी का अणबणत पैदा थियण करे अव्हां जा पैगाम शामिल न कया। हींअर मां हिकु भेरो अव्हां सभिनी सॼणनि खे वरी भलीकार चवां थो। मोहतरम जोखियो नईम साहब गडाब कराची मंझां असां सां गॾु आहिनि, सलाम चवनि था। वालेकुम अस्सलाम। नबी बख्श ताहिरी साहब असां सां गॾु आहिनि विंदुर बलोचिस्तान खां। ज़ुल्फ़कार खोखर साहब असां सां गॾु आहिनि मवाच ॻोठ कराची खां। मोहम्मद उस्मान जूणेजो साहब असां सां गॾु आहिनि इल्म अदब ॾात ऐं ॾाहप वारे शहर डोकरी खां। मोहतरम अब्दुल सत्तार लाशारी साहब असां सां गॾु आहिनि बदीन खां। रईस अब्दुल सत्तार साहब अव्हांखे आलमी उताक में दिलि जे गहराइनि सां भली कार लख कुर्ब। ज़ुल्फ़कार नूहानी साहब असां सां इल्म अदब ॾात ऐं ॾाहप जे सफ़र में भली करे आया। वज़ीर हुसैन साहब असां सां गॾु आहिनि इल्म अदब ॾात ऐं ॾाहप जे हिन सफ़र में। पंजाब राजनपुर खां मोहतरम वज़ीर साहब अव्हांखे आलमी उताक में भली कार चवां थो। मोहतरम करीम बख्श मलिक साहब असांजा तमामु बहितरीन सीनियर सना खां ज़िले कश्मीर खां असां सां गॾु आहिनि। हबीबुल्ला मरखंड साहब असांजे इल्म अदब ॾात ऐं ॾाहप जे सफ़र में असां सां जुड़ियल आहिनि। लिखनि था त अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मान वारा साईं, उमेद तव्हां ख़ैरियत सां हूंदा। अव्हांखे रब जी ज़ात बहितरीन ऐं प्यारे आवाज़ सां नवाज़ियो आहे ऐं तव्हां उन प्यारे आवाज़ सां उन जे सुहिणे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुहिणी सना करे रहिया आहियो। महिरबानी लख कुर्ब। अव्हां लिखियो आहे त जेका तव्हांजे लाइ आला सरमायो आहे, दुआ आहे त ख़ुदा पाक जी ज़ात तव्हां ते पंहिंजे आला नवाज़िशुनि जी इनायत फ़रमाईंदी रहे। अव्हांखे अव्हांजे प्यारनि खे 2 जनवरी ते अव्हांजी सालगिरह जे हवाले सां मुंहिंजे तरफ़ां खोड़ सारियूं मुबारकूं सॼण मां थोराए थो आहियां अव्हांजो। ऐं अव्हां एडवांस में ई पंहिंजे मुहबतुनि ऐं दुआउनि में यादि कयो। मोहतरम अख्तर अली ख़ासखेली साहब असां सां गॾु आहिनि।
शहर नवाब शाह ज़िले बेनज़ीराबाद खां अख्तर साईं अवां खे दिलि जी गहराइनि सां आलमी उताक में भलीकार। असांजो मोहतरम भाउ फज़ल सोमरो साहब असां सां गॾु आहे। इल्मु अदब ॾात ऐं ॾाहप जे सफ़र में ज़ुल्फ़कार नूहानी मुजाहिद ख़ान नूहानी जूं दुआऊं असांजे आलमी उताक में शामिल आहिनि। मोहतरम रईस अली अकबर कोरार साहब असांजे इल्मु अदब ॾात ऐं ॾाहप जे सफ़र में गॾु। फज़ल सुमर साहब चवनि था त अस्सलाम वालेकुम साईं, वॾे वक़्त खां पोइ कचहरी ॿुधण जो मौक़ो मिलियो आहे। वालेकुम अस्सलाम भाउ, लख कुर्ब, वॾी महिरबानी। मोहतरम अल्लामा हाफ़िज़ मंज़ूर अहमद चांडियो हुसैनी नक्शबंदी कोटली ज़िले जाम शुरे खां गॾु आहिनि। सलाम चवनि था। वालेकुम अस्सलाम साईं, लख कुर्ब, वॾी महिरबानी। अव्हां मुंहिंजे आलमी उताक जी अॼोकी कचहरी में असां सां गॾु रहिया। मोहतरम अल्लामा वक़ार अहमद अबड़ो साहब, अव्हां जी महिरबानी, अव्हां असां सां गॾु रहिया। मोहतरम हक़ नवाज़ साहब, अव्हां जी महिरबानी, अव्हां लाड़काणी साहिबाणे खां असां सां गॾु रहिया। अली रज़ा वणजारो साहब, अव्हां जी महिरबानी, अव्हां असां सां गॾु रहिया। मोहतरम मोहम्मद हसन बसरी साहब असां सां गॾु रहिया रते देरे शहर खां, वॾी महिरबानी अल्लामा साहब, अव्हां असां सां गॾु रहिया। मोहतरम हाशिम मोहम्मद हाशिम गाहो लतीफ़ी साहब, अव्हां जी महिरबानी। असांजा ऑफिसर मोहतरम एडमिनिस्ट्रेटर साईं हातिम अली मल्लाह साहब असां सां गॾु रहिया। साईं अव्हां जी महिरबानी, लख कुर्ब। मौलाना हाफ़िज़ साहब मंज़ूर साईं लिखनि था, सुठी तहक़ीक़ कई अथव, माशाअल्लाह, बारकल्ला। मंज़ूर अहमद रुदनानी साहब असां सां इल्मु अदब जे सफ़र में गॾु रहिया। वफ़ा लुकमान साहब, वालेकुम अस्सलाम, लख कुर्ब, अव्हां असां सां गॾु रहिया। सदाम लाशारी साहब खे भली कार। मोहतरम आफ़ाक अहमद सूमरा साहब, अव्हां जी महिरबानी। शेख अब्दुल मजीद साहब, अव्हां जी महिरबानी। मंसूर अहमद सुहाग साहब, अव्हां जी महिरबानी। मोहतरम फ़ारूक सोमरो साहब, अव्हां जी महिरबानी, अव्हां असां सां गॾु रहिया। आमिर हुसैन, वालेकुम अस्सलाम। फ़िदा हुसैन गाहो साहब असां सां गॾु रहिया, दिलि जी गहराइनि सां भली कार। मोहतरम मुफ़्ती शाहनवाज़ साहब, अव्हां खे इल्मु अदब ॾात ॾाहप जे सफ़र में भली कार, बहितरीनु ॼाण ॿुधण ते अव्हां जूं बि महिरबानियूं। मोहतरम मोहम्मद इदरीस ताहिरी साहब, अव्हां जूं महिरबानियूं, लख कुर्ब। मां अव्हां जो निहायत थोराइतो आहियां। मोहतरम मोहम्मद असलम चांडियो साहब जन असां सां गॾु आहिनि, वॾी महिरबानी, अव्हां खे दिलि जे गहराइनि सां भली कार। मोहम्मद आसिफ़ बोज़दार साहब कारसाज़ कराची खां असांजे इल्मु अदब ॾात ऐं ॾाहप जे सफ़र में गॾु रहिया, अव्हां जी बि महिरबानी। मोहम्मद असलम साहब, अव्हां जी वॾी महिरबानी। ज़बरदस्त अब्दुल सत्तार मीरबर साहब असांजा ॾाहा ॾातणी असां सां गॾु रहिया, वॾी महिरबानी। शिकारपुर शहर खां अव्हां असां सां गॾु आहियो। मोहतरम असलम साहब लिखनि था त अस्सलाम वालेकुम प्यारा भाउ, प्रोग्राम ॿुधंदड़ सभिनी दोस्तनि खे सलाम कराची खां। वालेकुम अस्सलाम, वॾियूं महिरबानियूं। सणो इल्मु अदब ॾात ऐं ॾाहप जो सफ़र, आलमी उताक जी ख़ासि कचहरी अॼु अव्हां ॿुधो पिया। अॼु अव्हां खे ॿुधायोसीं पाण सॻोरा ऐं सिंध। यकीनन ही कचहरी अव्हां हिकु भेरो रिपीट प्रोग्राम में जन दोस्तनि न ॿुधी हाणे शरीक थिया आहिनि, ज़रूरु ॿुधंदा ऐं शेयर करे ॿियनि ताईं बि ॼाण पहुचाईंदा। अचो, जहिड़ो मौज़ू जहिड़ी कचहरी अहिड़ो कलाम पाण गॾिजी ॿुधूं था।